ओम शांति। अॼु वाक्य समान में रहण सां फरमान की पालना। 10/5/1972 जा वाक्य समान और फरमान ॿिन्ही में रहण चलण जा हलण जी पंहिंजे में हिम्मत आहे। हिम्मत वाल समझदा है कि सदा समान और बाबा जे हर फरमान के पालन करे। समान में भी सदा स्थित रहो, साथ साथ फरमान ते भी हलदा हलो। इन ॿिन्ही ॻाल्हियुनि में पंहिंजे खे ठीक समझदा है। अगर समान में स्थित न रहंदा आहियो त फरमान ते हलण में भी कोई न कोई कमी पइजी वेंदी। बाबा केॾा सरल समान ॾिनाथई न कि आत्मा शांत स्वरूप आयो, शुद्ध आयो, पवित्र आयो। त ये सब समान में अगर स्थित रहंदासीं न त बाबा जे हर फरमान के सहज पालन करे सघंदासीं। इन करे ॿिन्ही ॻाल्हियुनि में पंहिंजे खे यथार्थ रूप सां स्थित कंदे हुए सदा अहिड़ी स्थिति ठाहिणी आहे। वर्तमान पुरुषोत्तम संगम युग सां ब्रह्मणन जो ऊंच से ऊंच समान हुनमें स्थित रहणो। ऊंच से ऊंच समान कयो आहे कि सब ब्रह्मण आहियो, पवित्र आत्मा आहियो। हिन हिक ई श्रेष्ठ समान में स्थित थियण सां भिन्न भिन्न प्रकार जा देह अभिमान स्वतः ऐं सहज ई समाप्त थी वेंदा। इन हिक समान में स्थित थियण सां जो भिन्न भिन्न प्रकार जा देह अभिमान ईंदो आहे वह सहज ऐं स्वतः ई समाप्त थी वेंदा। काथे काथे सर्विस कंदे कंदे पंहिंजे पुरुषार्थ में हलदे हलदे नंढी सी हिक शब्द जी ग़लती करे छॾंदा आहिनि, जेसिताईं पोइ सॼी ग़लतियूं थी वेंदियूं। सर्व ग़लतियुनि जो बीज हिक शब्द जी कमज़ोरी आहे। वह कहिड़ो शब्द आहे? स्वमान में स्व शब्द कढी छॾंदा आहिनि। असांजी सर्व ग़लतियूं जेके थींदियूं आहिनि न बाबा जे थियण खां पोइ बि अगरि ग़लतियूं थींदियूं आहिनि त उहे हिक शब्द जे कारण थींदी आहे। असां स्वमान मां स्व खे कढी छॾंदा आहियूं, मान खे यादि रखंदा आहियूं कि मूंखे मान मिले। समान के भुलिजी वञी मान में अचण सां पोइ फरमान भी भुलिजी वञे। बाबा जो फरमान छा आहे? फरमान आहे समान में स्थित रहो। त मान में अचण सां फरमान ख़तम थी वेंदो। हिन हिक शब्द जी ग़लती थियण जे कारण अनेक ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। खुद खे मान खपे, हुनजे लाइ पोइ अनेक ग़लतियूं करे छॾंदा आहिनि। पोइ मान में अची करे ॻाल्हाइण, हलण, करण सभु बदिली थी वेंदो। कोई असांखे कंहिंखां ईअं मान मांगो त पोइ ॻाल्हाइण, हलण, करण सभु बदिली थी वेंदो। सिर्फ़ु हिकु शब्द कट थियण सां जो वास्तविक स्टेज आहे हुन सां कट थी वेंदो। अहिड़ी स्थिति में अचण जे कारण जो पुरुषार्थ व सर्विस कंदा आहियूं हुनजी रिज़ल्ट ईअं निकिरंदी आहे। अहिड़ी स्थिति थी वेंदी आहे न त जो पुरुषार्थ ऐं जो सर्विस कंदा आहियूं हुनजी रिज़ल्ट निकिरंदी आहे। जो महिनत ज्यादा ऐं प्रत्यक्ष फल घटि निकिरंदो आहे। सफलता मुहूर्त जो ठहिणो खपे उहो न ठही पाईंदा आहियूं ऐं सफलता मुहूर्त न ठाहिण जे कारण सफलता प्राप्त न थियण जे कारण पोइ हुनजी रिज़ल्ट छा हूंदी आहे? महिनत ॾाढी कंदे कंदे हलदे हलदे थकी पवंदा आहियूं। जीवन में असां अगरि जास्ती महिनत कंदासीं सफलता घटि न मिलंदी, थकी पवंदा आहियूं न, उमंग उत्साह घटि थींदो वेंदो आहे। ऐं अगरि असांखे सफलता मिले त उमंग उत्साह बि हूंदो आहे, महिनत बि घटि लॻंदी आहे। महिनत घटि लॻे हुनजे लाइ असांखे सदा स्वमान में रहणो। त बाबा चवनि था उल्लास कम थींदो आहे त आलस्य अची वेंदो न, ऐं जिते आलस्य हूंदो उते हुनजा अन्य साथी बि अची वेंदा आहिनि।
आलस्य अची वेंदो, अलबेलोपन अची वेंदो, पोइ मन न लॻंदो, पोइ उदास थी वेंदासीं। आलस्य पंहिंजे सर्व साथियुनि सहित ईंदो, अकेलो न ईंदो। जे बाप भी अकेला न ईंदा आहिनि न, पंहिंजे ॿार सहित प्रत्यक्ष ईंदा आहिनि। उहो ये जो विकार आहे न, उहो बि अकेलो न ईंदो आहे, साथियुनि खे साथ वठी ईंदो आहे आलस्य। हिन करे पोइ ॿिया विकारनि जी प्रवेशता थियण जे कारण कई फरमान उल्लंघन करण जे कारण स्थिति छा थी वेंदी आहे? हिकु आलस्य विकार आयो, ॿिया बि विकार आया त जेको बि फरमान बाबा बि ॻाल्हियुनि जे लाइ सभु उल्लंघन थींदो स्थिति छा थींदी आहे? कोई न कोई ॻाल्हि जो अरमान रहिजी वेंदो। सुमान में स्थित न रहण जो, फरमान न पालन करण जो असांजे जीवन में कोई न कोई अरमान रहिजी वेंदो। न स्वयं संतुष्ट रहंदा आहियूं, न ॿियनि खे संतुष्ट करे पाईंदा। सिर्फ़ हिकु शब्द कट करण जे कारण कि मूंखे मान मिले। अगर खुद जे सुमान में रहूं कि मां ब्रह्मण आत्मा आहियां, केॾो वॾो सुमान आहे, पोइ कंहिंजे मान जी जरूरत आहे? इन करे कॾहिं बि पंहिंजी उन्नति जो प्रयत्न कंदा आहियो या सर्विस जो कोई बि प्लान ठाहे करे प्रैक्टिकल में लाईंदा आहियो न, त प्लान ठाहिण ऐं प्रैक्टिकल में लाइण जे समय भी पहिरों पंहिंजे सुमान में स्थित रहो कि ये प्लान केरु थो ठाहे। मां आत्मा ब्रह्मण आत्मा थी ठाहियां, छो थी ठाहियां? बाबा जे कार्य में मदद करण। न सुमान में स्थित थी वञो, पोइ कोई भी प्लान ठाहियो प्रैक्टिकल में लायो, स्थिति खे छॾे करे प्लान न ठाहियो। फिर यादि करो मां केरु आहियां ऐं मां इहो प्लान छो थी ठाहियां। हाणे अगरि स्थिति खे छॾे करे प्लान ठाहींदा आहियो त छा थी वेंदो? हुनमें कोई शक्ति न रहंदी। साधारण रीति सां कुझु प्लान ठाहींदा हलूं, यादि न करो कि मां केरु आहियां, त हुनमें शक्ति न भरंदी। बिगर शक्ति हुन प्लान खे प्रैक्टिकल में छा प्रभाव रहंदो? जे मां साधारण माण्हू एॾो सारा कम करूं था, असां बि करूं था, बस सर्विस त खूब कंदा आहियो, विस्तार करो था, लेकिन बीज रूप अवस्था खे छॾे ॾींदा आहियो। विस्तार में वञण सां सार निकिरी वेंदो। सभु माण्हू चवंदा आहिनि हा तव्हां इहे बि संस्था कम थी करे जीअं ॿिया कम था करनि, लेकिन असां केरु आहियूं, असां छो था करूं? ये यादि रहणो खपे। बीज रूप अवस्था जे बारे में यादि रखणो खपे। विस्तार में वञण सां सार निकिरी वेंदा, इन करे हाणे सार खे न कढो, विस्तार खे साम्हूं अर्थात विस्तार खे समायो, अर्थात सार स्वरूप ठहण न ईंदो आहे। क्वांटिटी में हली वेंदा आहे, लेकिन पंहिंजी क्वालिटी न निकिरंदी आहे। पंहिंजी स्थिति में भी संकल्पन जी क्वालिटी आहे न, इन करे सर्विस जी रिजल्ट में भी क्वालिटी, क्वांटिटी आहे, क्वालिटी न आहे। सर्विस त ॾाढी थी थिए, लेकिन बाबा जा क्वालिटी वारा ॿार नथा निकिरनि। जाड़ रूपी विस्तार में हिकु बीज ही पावरफुल हूंदो आहे, ईअं ई क्वालिटी क्वांटिटी जे बीच में हिकु भी क्वालिटी वारो हूंदो त वो विस्तार में भी रूप समान हो। बाबा चवंदो भले जास्ती न, लेकिन कम से कम थोड़ा त क्वांटिटी वारा कढो सुठा, क्वालिटी वारी आत्मा कढो, सुठियूं आत्माएं जो बाबा खे पहचाने सघनि। क्वालिटी जी सर्विस कंदा आहियो, विस्तार में वञण सां व ॿियनि जो कल्याण कंदे कंदे पंहिंजो कल्याण त न भुलिजी वेंदा आहिनि। दुनिया में भी सुबुह खां राति ताईं माण्हू ॿियनि जे लाइ ई करे थो न, हाणे हिते बाबा जे ज्ञान में भी बाबा जी सर्विस कंदे कंदे ख़ुदि जो कल्याण करणु भुलिजी वेंदा आहिनि।
जॾहिं ॿियनि जे प्रति जास्ती अटेंशन ॾींदा आहियो त पंहिंजे अंदर जो टेंशन हलंदो आहे उनखे न ॾिसंदा आहियो। पहिरियों पंहिंजे अंदर जो पहिरियों पंहिंजे पाण ते अटेंशन ॾियो, पोइ विश्व में जो अनेक प्रकार जी टेंशन आहे उनखे खलास करे सघंदा। पहिरियों पंहिंजे पाण खे ॾिसो, पंहिंजी सर्विस फर्स्ट। पंहिंजी सर्विस कई त ॿियनि जी सर्विस स्वतः थी वेंदी। पंहिंजी सर्विस खे छॾे ॾींदा आहियो, ॿियनि जी सर्विस में लॻल हूंदा आहियो। लॻल वञण सां समय ऐं संकल्प ज्यादा ख़र्च थींदो। त पहिरियों खुद खे चार्ज करो, पहिरियों खुद खे शक्तिशाली ठाहियो। इन कारण जो जमा थियण वारो हूंदो न उहो न थी पाईंदो। जमा न थियण जे कारण उहा नशो, उहा खुशी न रहंदी। हाणे कमायो, हाणे खायो, त उहो अल्पकाल जो थी वियो न। त बाबा साहब त चवनि पहिरियों खुद में शक्ति भरो, जमा करो। जमा रहंदो आहे उहो सदा रहे। त हाणे जमा करण बि सिखो। फिर पंहिंजे अंदर शक्तियूं जमा करण सिखो। सिर्फ़ हिन जन्म जे लाइ न, 21 जन्मनि जे लाइ असांखे जमा करण। अगरि हाणे कमायो, हाणे खायो त भविष्य जो छा ठहींदो। हाणे बाबा खे यादि कयो। हाणे पोइ उल्टो सुठो ॻाल्हाइण, सोचण, कर्म करण में ख़तम करे छॾियो, जमा न कयो। हाणे कमायो, हाणे बाटे छॾियो न। खाइण खां पोइ समाइण बि खपे, पोइ बाटण खपे। हे त पहिरियों ज्ञान ॿुधूं, बाबा खां शक्ति वठूं, हुनखे समायूं, सम्झूं, पोइ ॿियनि खे बाटो। कमायो, बाटे छॾियो त पंहिंजे में त शक्ति न रहंदी न। जे करे बाबा चईंदा न मनन बि करो। सिर्फ़ ख़ुशी थींदी आहे, हा मूंखे मिलियो, मां ज्ञान ॿुधियो, मूंखे ॾाढो सुठो लॻियो, मां ॿियनि खे बाटियो, लेकिन हुनजे बारे में मनन त न कयो त शक्ति कीअं वधे। दान करण जी ख़ुशी रहंदी आहे, लेकिन उनखे स्वयं में समाइण जी शक्ति न रहंदी आहे। ख़ुशी सां गॾु शक्ति बि त खपे न। शक्ति न हुजण जे कारण निर्विघ्न न थी सघंदा है। त असांखे जो ॿुधंदा आहियूं हुनखे मनन करण सां आत्मा में शक्ति ईंदी आहे। विघ्ननि खे पार करण जे लाइ मनन करणो खपे। नंढा विघ्न लग्न खे डिस्टर्ब कंदा आहिनि न, नंढी ॻाल्हियूं बाबा खे भुलिजाए ॾींदी। इन करे समाइण जी शक्ति धारण करणी। असां ज्ञान खे पंहिंजी बुद्धि में समाए सघूं। जीअं ख़ुशी जी झलक सूरत सां ॾेखारण में ॾींदी आहे न, उहा ई शक्ति बि ॾेखारण में ॾियणी खपे कि हा इहा आत्मा शक्तिशाली आहे। वो कॾहिं न जॾहिं असां ज्ञान खे मनन कंदा। सरल चित ॾाढा ठहिया आहियो, लेकिन सरल चित हुजो, जेतिरो सरल चित ओतिरो सहनशील बि हुजो। कि सहनशीलता भी सरलता है। सरलता सां गॾु गॾु समाइण जी ऐं सहन करण जी शक्ति भी हुजणी खपे। जीवन में ॾाढो सहज रहना है, इजी रहना है। लेकिन कोई भी ॻाल्हि अची थी वञे त हुनखे समाइण ऐं सहन करण भी अचणो खपे। तॾहिं असां जीवन में सदा सरल रही सघंदा आहियूं। अगर समाइण और सहन करण जी शक्ति न तो सरलता ॾाढो भुलो रूप धारण करे वठे। माण्हू चईंदा त ॾाढा सीधा माण्हू आहिनि, इन्हनि खे त कोई अकुल न आहे। हीअं बि न ठहिणो। असांखे दुनिया जी ॻाल्हियूं, समस्याएं जेको भी आहे हुनखे बारे में जानकारी भी खपे, सम्झणो भी खपे, हुनखे समाइण और सहन भी करणो अचणो खपे। न त काथे काथे पोइ भोलोपन, भारीपन थी वेंदो, नुक़सान करे ॾींदो न भारी। त अहिड़ो सरल चित भी न ठहिणो। बाबा खे भी भोलेनाथ चइबो न,
लेकिन अहिड़ो भोलो न जो समाए न सके, सामनो न करे सके जीवन में, परिस्थिति में। अहिड़ो भी भोलो न ठहणो। भोलेनाथ सां गॾु गॾु ऑलमाइटी अथॉरिटी भी त आयो न। सिर्फ भोलेनाथ न आयो, जाते शक्ति स्वरूप भुलिजी सिर्फ भोला ठही वेंदा आहिनि त माया जो गोलो लॻी वेंदो। वर्तमान समय भोलेपन जे कारण माया जो गोलो ज्यादा लॻंदो, त गोलो भी न ठहणो आहे। हर ॻाल्हि जी सम्झ भी हुजणी खपे। हर ॻाल्हि जॾहिं सम्झदासीं ॿुधदासीं त सहन भी करणो पवंदो, समाइणो भी पवंदो। वर्तमान समय भोलेपन जे कारण माया जो गोलो ज्यादा लॻंदो। अहिड़ो शक्ति स्वरूप ठहणो आहे जो माया सामनो करण खां पहिरियों ई नमस्कार करे। अहिड़ो शक्ति स्वरूप ठहणो, सामनो करे न पाए। ॾाढो सावधान, खबरदार, होशियार रहणो आहे। ॾाढो सावधान, खबरदार, होशियार रहणो आहे कि माया पहिरियों खां ई नमस्कार करे छॾे। पंहिंजी वृत्ति ऐं वायुमंडल खे चेक करो। हाणे बाबा ॿियो पॉइंट ॿुधाइनि था। पहिरियों त बाबा चयईं कि असांखे दुनिया जी ॻाल्हियुनि जे बारे में जानकारी भी रखणी आहे, चयन भी करणो, समाइणो भी आहे ऐं सरल भी रहणो। ॿियो बाबा हाणे चवनि था कि पंहिंजी वृत्ति ऐं वायुमंडल खे चेक करो। पंहिंजे पाण खे ॾिसो कि कोई भी वायुमंडल असांजी वृत्ति खे कमज़ोर त न करे सघंदो आहे। असांजी सोच खे असां चऊं सभु सुठा आहिनि, सभिनि जे लाइ शुभ भावना रखण जी त सोच रखी आहे, लेकिन वायुमंडल अहिड़ो आहे ख़राब त असां पंहिंजी सोच खे परिवर्तन त न कंदा आहियूं। पंहिंजे पाण खे ॾिसो कि कोई भी वायुमंडल असांजी वृत्ति खे कमज़ोर त नथो करे, कहिड़ो भी वायुमंडल हुजे, लेकिन स्वयं जी शक्तिशाली वृत्ति वायुमंडल खे परिवर्तन में लाइ वेंदी। अगर वायुमंडल जो वृत्ति जे मथां असर पइजी वेंदो त इहो भी भोलोपन आहे न। अरे उतां त माण्हू ई अहिड़ा हुया, ईअं हुया, उन्हनि जे लाइ उल्टो सुठो सोचण, पर असांजी त बाबा व्रत रखायासीं असांखे त वृत्ति में सदा सुठो सोचणो। अगर वायुमंडल जो वृत्ति जे मथां असर थिए थो त इहो भी भोलोपन आहे। ये न सोचणो आहे कि मां त ठीकु आहियां लेकिन वायुमंडल अहिड़ो हुयो। कहिड़ो भी वायुमंडल हुजे, विकारी हुजे, लेकिन स्वयं जी वृत्ति निर्विकारी हुजे। असांजी वृत्ति निर्विकारी हुजणी खपे। सभिनि जे लाइ सदा सुठो सोचो। जॾहिं चईंदा आहियो असां पतित पावनी आहियूं, पतितनि खे पावन ठाहिण वारे आहियूं, जॾहिं आत्माउनि खे पावन ठाहे सघंदा आहियूं त वायुमंडल खे पतित खां पावन न ठाहे सघंदा आहियूं। पावन ठहण वारा वायुमंडल जे वशीभूत थी वेंदा, लेकिन वायुमंडल वृत्ति जे मथां प्रभाव विझी छॾंदो आहे, ये भी कमज़ोरी है। अगर असांजी वृत्ति भी विकारी बुरी थिए थी वायुमंडल जे प्रभाव में ईंदो त इहा भी कमज़ोरी आहे। हर हिक खे इहो सम्झणो खपे कि मूंखे स्वयं पंहिंजी पावरफुल वृत्ति सां जो भी अपवित्र व कमज़ोरी जो वायुमंडल आहे हुनखे मिटाइणो। तव्हां मिटाइण वारा आहियो, न कि वश थियण वारा। कोई पतित वायुमंडल जो वर्णन भी न करणो खपे कि तव्हांजो वायुमंडल ॾाढो ख़राब आहे, हीअं भी न चए पतो आहे ख़राब आहे, लेकिन असां बाबा खे एॾो यादि करो, एॾी शुद्ध संकल्प करो कि सभु शुद्ध आहिनि, सभु सुठे आहिनि, सभु शांत आहिनि, त आपे ही हुते वायुमंडल पावन थी। वर्णन कयो त जीअं कहावत आहे न पाप खे ॾिसण वारा भी पाप
पापी थी वेंदो, उन्हनि जे मथां बि पाप चढ़ी वेंदो। अगर असां कंहिंजी बुराई बि करूं था, कंहिं स्थान जी वायुमंडल जे बारे में बि चऊं था ॾाढो ई ख़राब हुयो, ईअं हुयो, त जंहिं पाप कयो, जंहिं ग़लति कमु करे उतां जी वायुमंडल खे बिगाड़ियो, त हुननि त पाप कयो, लेकिन असां वर्णन बि कयो त असां जे मथां पाप लॻी वेंदो। अगर कोई भी कमजोर व पतित वायुमंडल जो वर्णन भी कंदा है तो ये भी पाप है। तो जी उन समय बाप के भूलजी वेंदा आहिनि, उन समय असां बाप के भूलजी वेंदा आहियूं। जाते बाप भूलजी वेंदो आहे उते पाप जरूर थींदो आहे। बाप जी यादि हूंदी त पाप न थी सघंदो, हिन करे वर्णन बि न करणो, असांखे वर्णन बि न करणो खपे। पोइ अगरि असां वर्णन कंदासीं तो मतिलबु हुन आत्माउनि जे लाइ असां बुरो सोचियोसीं जो हुतां जी रहण वारियूं आहिनि, तो हुननि खे माण्हू हुन ई दृष्टि सां ॾिसंदा, ही ग़लति थी वियो, हिन करे हीअं न करणो खपे। बाबा चवनि था कि जॾहिं बाप जो फरमाना मुख खां सवाइ ज्ञान रतन जे ॿियो कोई हिकु शब्द बि व्यर्थ न कढणो खपे। वायुमंडल जो वर्णन करण इहो बि व्यर्थ थियो न, जाते व्यर्थ आहे उते समर्थ जी स्मृति न हूंदी आहे। समर्थ जी स्मृति में रहंदे हुए कोई भी बोलंदासीं त व्यर्थ न बोलंदासीं। अगर शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे कुछ भी ॻाल्हाईंदासीं न त व्यर्थ न ॻाल्हाईंदासीं, ज्ञान रतन ई चईंदासीं। त वृत्ति खे बोल खे बि चेक करणो आहे। अहिड़ा बि सम्झंदा आहिनि कि कर्म त करे छॾियो, पश्चाताप करे छॾियो, माफ़ी मांगी छॾी, छुट्टी थी वई बस। लेकिन न, केतिरो बि कोई माफ़ी मांगे वठे, लेकिन जो कोई पाप कर्म व्यर्थ कर्म भी थियो हुनजो निशान मिटंदो न आहे, निशान पइजी वेंदो आहे, रजिस्टर साफ़ स्वच्छ न थींदो आहे न। हिन लाइ इहो बि न चइणो खपे कि इहो थी वियो, माफ़ी करियो, माफ़ी मांगे वठो, न त आदत पइजी वेंदी आहे न। इहा रस्म बि न अपनाए, हा भई बाबा सां सॉरी चई छॾियो, लेकिन असां पहिरियों खां ई पंहिंजो कर्तव्य, संकल्प, वृत्ति, स्मृति में ध्यान रखूं कि असांखां कोई भी पाप जो संकल्प भी न अचे। घड़ी घड़ी असां माफ़ी मांगू बाबा से, ये भी रस्म न विझो, हा भई ग़लती थी, सॉरी बाबा, चेक करो, हिकु बार सॉरी चयो, 2 बार, घड़ी घड़ी थोड़ी ग़लती करे सॉरी चईंदो। त असांखे पंहिंजी संकल्प, वृत्ति में, स्मृति में कोई पाप जो संकल्प ई न अचे। इनखे चइबो आहे ब्रह्मण अर्थात पवित्र। अगर कोई भी अपवित्रता वृत्ति, स्मृति व संकल्प में आए त ब्रह्मणपन जी स्थिति में स्थित थी न सकता, सिर्फ कहलाइण मात्र आहे। हिन करे कदम कदम ते सावधान रहो, खुशी सां गॾु गॾु शक्ति खे भी साथ रखो। खुशी त आहे लेकिन शक्ति भी तो हुजणी खपनि। विशेष चयन सां गॾु अगर कमजोरी हूंदी त हुन हिकु कमजोरी अनेक कमजोरियुनि खे समाप्त करे छॾंदी आहे न। त पंहिंजी विशेषताउनि खे प्रत्यक्ष करण लाइ कमजोरियुनि खे समाप्त करो। हिकु भी कमजोरी असां में न हुजणी खपे। सम्झो, सर्विस जे विच में अगर डिससर्विस थींदी आहे त डिससर्विस प्रत्यक्ष थी वेंदी आहे न। केतिरो भी अमृत हुजे लेकिन विख जी हिकु बूंद भी पाइण सां सॼो अमृत विख थी वेंदो। केतिरो भी सर्विस करो, लेकिन अगर हिकु नंढी सी गलती, मुख सां तो कहिड़ो शब्द भी चई छॾियो,
लेकिन एक नंढी सी गलती डिससर्विस जो कारण है, सर्विस की समाप्त करे छॾी है न। इन करे ॾाढो पंहिंजे मथां अटेंशन रखणो, पंहिंजी सर्विस जे मथां पहिरियों करणो आहे, पोइ चइणो। चइण सहज आहे, लेकिन करण में महिनत लॻंदी आहे। महिनत जो फल सुठो हूंदो आहे, सिर्फ़ चइण सां फल थोड़ी मिलंदो आहे। त पहिरियों करो, पोइ चओ, पोइ ॾिसिजो कीअं क्वालिटी वारी सर्विस थींदी। असांखे बाबा जी हर ॻाल्हि पहिरियों जीवन में धारण करणी आहे, पोइ ॿियनि खे ॿुधाइणो। पंहिंजी क्वालिटी खे ॾिसो, सम्झो वृत्ति ऐं वायुमंडल खे पावरफुल ठाहियो। अच्छा, ब्राह्मणनि जो जन्म ई आहे ठहिण ऐं ठाहिण जे लाइ, सिर्फ़ ठहिण जे लाइ थोड़ी। असांखे जो प्राप्ति थी थी, असांखे ॿियनि खे बि ॿुधाइणो, पढ़णो बि आहे, पढ़णो बि पढ़ाइण जे लाइ। विश्व कल्याणकारी आहिनि, जीअं बाप विश्व जो कल्याणकारी आहे, साथ साथ असां बि मददगार आहियूं। हिन करे इहे बि न सोचणो खपे कि मुंहिंजी वृत्ति त ठीकु आहे, ये वायुमंडल हीअं थिए। अगर पंहिंजी वृत्ति ठीकु आहे त हुनजो वायुमंडल ते असर न थींदो आहे। गोया जी पावरफुल वृत्ति न आहे, अगर असां पंहिंजी वृत्ति में रखूं सभु ठीकु आहे, सभु सुठा आहे, त बुरा माण्हुनि जे प्रभाव असांजे मथां न पई सघे। ताकि पंहिंजी वृत्ति खे पावरफुल रखो। पावरफुल चीज जो प्रभाव आसपास जरूर पवंदो, छिपी न सघंदो। त पंहिंजी वृत्ति खे बि परखण लाइ चेक करो कि वृत्ति जो वायुमंडल ते असर आहे। वायुमंडल अगर ॿियो ही दिखाए में ॾिए तो समझणो खपे असांजी वृत्ति कमजोर आहे। हुन कमजोरी खे मिटाइणो खपे। अॼुकल्ह चारों जी सर्विस जी रिजल्ट में विशेष बाबा छा था लिखो। बाबा चवनि था साज वॼाइण में ॾाढा होशियार आहे, लेकिन साज सां गॾु राज से सां छिकी वेंदा। कंहिंखे ॻाल्हि ज्ञान त ॿुधाईंदा, लेकिन ज्ञान जो राज न ॿुधाए सघंदा। ठहिणो आहे राजयुक्त, लेकिन ठही वेंदा आहियो साज। साज ऐं राज ॿिन्ही ॿई साथ साथ समान हुजणा खपनि। साज ऐं राज ॿई साथ साथ समान हुजणा खपनि। अगर हिकु ॻाल्हि बि ज्यादा फोर्स में आहे, ॿी ॻाल्हि गुप्त में आहे, त रिजल्ट बि गुप्त थी वेंदी आहे। अगर हिकु ॻाल्हि अचे त साज जाची हूंदो, राज न हूंदो, त रिजल्ट बि गुप्त थी वेंदो। साज वॼाइण में सभी ॾाढा होशियार आहे, लेकिन राजयुक्त बाबा चवनि था कि साज वॼाइण में ॾाढा होशियार आहे, लेकिन राजयुक्त बि ठहिणो। मतलब जेको बि असां ज्ञान ॾियूं था कंहिंखे, त हुनजो राज बि स्पष्ट असांखे सम्झाइणो। त हाणे राजयुक्त ठहो, योगयुक्त। हर ॻाल्हि जे राज खे बि सम्झो, बाबा खे बि यादि कंदा हलो। अच्छा, अहिड़े राजयुक्त, अहिड़े योगयुक्त, अहिड़े युक्त हलण वारनि ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा खे यादि करो।